जय झूलेलाल। सिंधु कल्चरल अलायंस फोरम कयो टॉपर छात्रा खुशबू वाधवानी जो सम्मान। त ख़बर बिलासपुर में आहे त गत दिवस माध्यमिक शिक्षा मंडल छत्तीसगढ़ जे बोर्ड परीक्षा जे परिणाम घोषित कया विया, जंहिंमें बिलासपुर जी बेटी सिंधी समाज जी होनहार छात्रा खुशबू वाधवानी पूरे प्रदेश में प्रावीण्य सूची में द्वितीय स्थान प्राप्त कयो, जंहिंसां असांजो समाज शहर गौरवान्वित थियो आहे। उक्त छात्रा के प्रोत्साहित करण हेतु नगर जी सामाजिक संस्था सिंधु कल्चरल अलायंस फोरम जी सदस्यन हुन जे निवास स्थान वञी करे पुष्पगुच्छ ऐं मिठाई भेंट करे शुभकामनाऊं ऐं वाधायूं ॾींदे हुए सम्मान कयनि। हिन मौक़े ते हुननि जे परिवार जे सभिनी सदस्यनि हर्ष व्यक्त कयो ऐं समाज जे प्रति प्रसन्नता ज़ाहिर कई। हिन अवसर ते संस्था जा अध्यक्ष डॉक्टर हेमंत कलवानी छात्रा खे मिठाई खाराईंदे हुए शुभकामनाऊं ऐं वाधायूं ॾिननि ऐं हुन जे उज्जवल भविष्य जी कामना कयनि। पेशे सां व्यापारी श्री अमित वाधवानी जी सुपुत्री खुशबू सां जॾहिं पुछियो वियो त तव्हां हिन मुक़ाम खे हासिल करण लाइ छा छा प्रयत्न कया, हिन ते हुन चयो त मां पंहिंजे अध्ययन जे प्रति काफ़ी गंभीर हुयमि, मां मोबाइल ऐं टीवीअ सां काफ़ी दूर हुयमि। हिन मुक़ाम ते पहुचण लाइ मुंहिंजे आदर्श मुंहिंजा माता पिता ऐं परिवार जा सदस्य स्कूल जा शिक्षकगण आहिनि, जिन्हनि मूंखे प्रोत्साहित कयो। सभिनी विषयनि में विशेष योग्यता हासिल प्राप्त छात्रा सां संस्था जा प्रवक्ता जगदीश जग्यासी ऐं पत्रकार विजय दुसेजा द्वारा पुछियल सवालनि जे जवाब में उन चयो त भविष्य में CA अथवा UPSC जी तयारी करणु चाहियां थी। परिवार में 2 भेनरियूं हिकु भाउ आहे। सभिनी खां वॾी भेण जी ज़िम्मेदारी बि बख़ूबी निभाइण सां गॾु गॾु उन पंहिंजी पढ़ाई जे प्रति काफ़ी लगन ऐं महिनत कई। हिन अवसर ते संस्था जा अध्यक्ष डॉक्टर हेमंत कलवानी, नरेंद्र नागदेव, डॉक्टर रमेश कलवानी, प्रकाश चक्यासी, राजकुमार ठारवानी, टेकचंद वाधवानी, सतीश लाल, श्रीचंद दयारानी, अशोक हिंदूजा, कन्हैया हिंदूजा, प्रताप पारवानी जे अलावा अनेक सदस्य उपस्थित हुआ। त असांजे सिंधु संगम माचिस मीडिया परिवार जी तरफ़ां बि खुशबू वाधवानी खे लख लख वाधायूं। जय झूलेलाल।